सहाफ़ी जीम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, सब खां अॻु में असीं तमामु मुसलमाननि खे जिते जिते केटियां ॾिठी वञे थी ऐं हूअं बि असां सभिनी खे वाधायूं ॾियणु चाहींदासीं। अॼु जेकी भलारी राति आहे शब बारात जी, सभिनी मुसलमाननि खे मुबारक हुजे, जंहिं राति खे असीं भलारी राति चवंदा आहियूं ऐं अलाह साईं सभिनी इंसान ज़ात जी जेकी मग़फ़िरत आहे उहा फ़रमाईंदो आहे, गुनाहनि जी बख़्शिश फ़रमाईंदो आहे। सो असां बि दुआगू आहियूं त भलारी राति आहे ऐं दुआ घुरंदासीं पंहिंजे वतन जी बहितरी जे लाइ या पंहिंजी ज़िंदगियुनि जी बहितरी जे लाइ। तमामु भलारी राति आहे दुआ घुरण जे लाइ। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं मुल्क में हिन वक़्तु जेके सियासी हलचल मतल आहे, सभ खां वॾो जेको शोर आहे उहो इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ते मतो पियो आहे। त छा इमरान ख़ान गिरफ़्तार थियण वञनि पिया या न? सो सभ खां पहिरियों हलूं था जमाली साहब जे तज़िये तरफ़। जेकॾहिं अॼु जी भलारी राति ते हू कुझु चवणु चाहिनि था त बिल्कुलु चवनि, ऐं पोइ जेके कुझु सियासी ख़बरूं असांखे शामिलु करणियूं आहिनि त असां उहे उन्हनि जी तरफ़ पोइ वधूं था। जमाली साहब, त पहिरियों त ज़ाहिर आहे अॼु भलारी राति आहे त सॼे पाकिस्तान खे न बल्कि सॼे जिते जिते हिन दुनिया में मुसलमान आहिनि उन्हनि खे जेके बि सॼे साल में उन्हनि कमु कया आहिनि ऐं उहे बि अस्तग़फिरुल्लाह जेको आहे अलाह खां माफ़ी घुरणु सभ खां अफ़ज़ल कमु आहे। त उहो ज़ाहिर आहे सॼी क़ौम खे ऐं मुसलमाननि खे इन राति खां इहो फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे त उन्हनि जे सॼे साल जा जेके गुनाह हूंदा उन्हनि जी मग़फ़िरत जेको आहे अलाह साईं हिन भलारी राति जे सदक़े में आसानी जेतिरी बि उन में थी सघंदी उहो फरमाईंदा। बिल्कुलु आमीन। जमाली साहब, हलूं था मुल्की सियासत जी तरफ़। जेका हलचल मतल आहे इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां, त आख़िर इहो उनखे जेको आहे कुएं ऐं ॿिलीअ जो खेल जो नालो, रांदि जो नालो जेको आहे ॾिनो वञे थो, त आख़िर छा हुकूमत बि इंट्रस्टेड न आहे उन्हनि खे गिरफ़्तार कराइण में? ऐं जेकॾहिं पुलिस हितां वञे थी त उहा वापसि थी करे मोटी थी अचे। ऐं अॼु 2 बजे पेश थियणा हुया इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान साहब, ॿुधणी 2 वॻे ताईं मुलतवी कई वई। उनखां बाद में बि हू तोशाखाना जे केस में पेश कोन थिया ऐं इमरान ख़ान जो सेशन अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज बि कयो वियो। ॿियो इन जो फ़ैसिलो त ख़ैर महफ़ूज़ कयो वियो आहे, जेको थोरी देरि में ख़बर पइजी वेंदी। सो ही छा सूरत हाल आहे? इनखे हथ सां इमरान ख़ान जेको आहे डिले कनि पिया। इमरान ख़ान जो वकील बि चवे पियो त कचहरी जे दौरान जेको आहे इमरान ख़ान ते हमिलो थी सघे थो ऐं उन्हनि जी जान खे ख़तरो आहे। ॾिसो, इमरान ख़ान जेको हिन मुल्क में तमाशो लॻायो आहे, मां सम्झां थो त इन जी मिसाल पूरे पाकिस्तान जी जेकी तारीख़ आहे उन में नथी मिले। त अदालतूं उनखे घुराइनि पियूं पर हू अदालतुनि में पेश न पियो थिए ऐं पाण खे जेको आहे टीपू सुल्तान सां तशबीह ॾींदो, कॾहिं नऊज़ुबिल्ला कुझु अहिड़नि पैगम्बरनि जा हवाला ॾींदो हुयो। अफ़सोस इहो आहे त अदालतुनि में जेके हिन जा ओपन शट एंड केसिस आहिनि न, यानी कि जीअं मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त जेके हिन जा ख़ासि तौर ते 3 केस आहिनि, धी टेरियान जो केस, तोशाखाना जो केस ऐं फॉरेन फंडिंग केस, इहे 3 केस अहिड़ा आहिनि जिन में वधीक टाइम न आहे लॻणो ऐं हिनखे ख़बर आहे त जंहिं ॾींहुं हिन ते फ़र्द जुर्म आयद थी त उनखां पोइ ज़ाहिर हेरिंग्स शुरू थींदियूं त उन में बचण जो को चांस कोन अथसि। त इन करे ही जेके टैक्टिस आहिनि उहे इस्तेमालु करे रहियो आहे ऐं बदकिस्मती इहा आहे असांजे मुल्क जी हिन अदलिया जी बि मां सम्झां थो त हू बार बार हुनखे मिंथू करे रही आहे त तूं जेको आहे अदालतुनि में पेश थी। कमाल आहे हिन मुल्क जी अदालतुनि जो। न त माज़ी जा जेके असां प्राइम मिनिस्टर ॾिठासीं उहे पंहिंजे ॿारनि समेत जेको आहे धीउनि समेत औलाद समेत जेको आहे वीचारा इन अदालतुनि जा चकर काटींदा रहंदा ऐं उन्हनि खे रिलीफ न मिलंदो हुयो। पर बदनसीबी आहे असांजे उन अदालतुनि में जेके बर्जमान जिन खे असां काज़ी चवंदा आहियूं, जज चवंदा आहियूं, जिन खे उन सीटुनि ते इन करे विहारियो वेंदो आहे त उहो इंसाफ़ ॾियनि। पर हिन वक़्त ताईं उहो इंसाफ़ ॾियण जे बजाए मां सम्झां थो त इंसाफ़ सां ज़ुल्म करे रहिया आहिनि ऐं हे जेकी रिवायत विधी पई वञे। हाणे सुभाणे तव्हां मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां मौलाना फज़ल रहमान खे का अदालत तलब करे त ज़ाहिर आहे मौलाना फज़ल रहमान जे साम्हूं त 10-20 हज़ार पंहिंजे तालिब इल्म जेके मदरसनि जा आहिनि उनखे वठी वञण को मसइलो ई कान हूंदो। त यानी अदालतूं इहो रिवाज विझराए रहियूं आहिनि त जेकॾहिं को माण्हू 2000 माण्हू पाण सां गॾु वठी अचे त उनजे हर उनजी पेशी खे बि तव्हां जेको आहे उहो माफ़ु करे छॾींदा, उनजी ज़मानतुनि में ज़मानतूं जेको आहे तव्हां ॾींदा रहंदा। यानी तारीख़ में ईअं कान थींदो आहे त जेके मुलज़िम पेश न थियनि
उन्हनि जी ज़मानतुनि में घर वेठे जेको आहे अच्छा इन समूरे केस में तव्हांखे ज़मानत थींदे या जेको आहे को रिलीफ मिलंदे इमरान ख़ान खे नज़र अचे थो छो त हुननि जा वारंट जेके आहिनि गिरफ़्तारी जा उहे त उते ई बरक़रार आहिनि त हीउ मामिलो छा अञा तव्हांखे लॻे थो हुनजी ड्रेग थींदी वेंदी एक्सटेंड थींदो वेंदो ही खेॾनि पिया हुकूमत बि ऐं PTI बि छो त हुकूमत जे तरफ़ां बि तव्हां कुझु वफ़ाक़ी वज़ीरनि जूं स्टेटमेंट्स ॾिसो त हू चवनि पिया त गिरफ़्तार करण जी का जल्दी कोन्हे का तॾहिं ही पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो स्टेटमेंट अलाह जे तरफ़ां मकाफ़ात अमल आहे तव्हां ॾिसो त उहा PTI ऐं हुनजा जेके बि कारकुन आहिनि ख़ुदि इमरान ख़ान जी सरबराही में लीडर जेके आहिनि कारकुननि खे त तव्हां छॾे ॾियो ठीकु आहे उहे त फॉलो कंदा आहिनि उन्हनि जी जेकी बि बदतमीज़ी या उनजी जेकी बि ट्रेनिंग ॾिनल हूंदी आहे उनखे पर हिन जा तमामु लीडर्स जेके आहिनि उहे छा चवंदा त नवाज़ शरीफ़ ड्रामो करे जेको आहे उहो हिन मुल्क खां भॼी वियो जॾहिं त जेकी उन्हनि जी पंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत जो बोर्ड ठहियो पंजाब हुकूमत जो उन जे डॉक्टरनि चयो त हा हिनखे इहो प्लेटलेट जो मसइलो आहे वरी कलसूम नवाज़ जेको आहे उते डेथ जे बेड ते हुई उनजी हिननि बीमारी जो मज़ाक़ उॾारियो अहिड़े तरीक़े सां जॾहिं फरियाल तालपुर हॉस्पिटल में हुई त राति जे टाइम ते उनखे अरेस्ट कयो वियो हाणे हिन जेके बीमारियुनि जी हाणे जेके हिननि पिटिशन में हिननि लिखियो आहे यानी हुननि खे उनजी सेंसिटिविटी जो पाण खे अंदाज़ो न आहे त जंहिं बीमारी जो ज़िक्र करे रहिया आहिनि त उहा बीमारी छो थींदी आहे हाणे अहिड़नि पार्टी जे लीडरनि ते मूंखे त अजीब थो लॻे त उन ते पंहिंजो मौक़िफ़ बि छा ॾिजे यानी जिन खे इहो न आहे त ॿियनि जो मज़ाक़ उॾारींदा मक़सदु इहो आहे त हाणे उन्हनि बीमारियुनि जा ऐं उन खां ख़तरनाक बीमारियुनि जा पाण जेके आहिनि उहे पंहिंजी पिटिशननि में लिखी रहिया आहिनि त असां सां ही मसइला आहिनि पहिरियों पाण खे चवंदो त मां यूथ जो लीडर आहियां हाणे चए थो त मां 71-72 साल जो बुज़ुर्ग आहियां मुंहिंजो थोरो ख़्यालु कयो पर हिन हुकूमत जी बि त नाकामी आहे न हिनखे एतिरो एक्सटेंड करणु ॾिनो वञे थो हू बि हिननि सां हिन शइ सां आराम सां खेॾी रहिया आहिनि उन्हनि जी का ग़लती तव्हांखे नज़र कोन नाकामी जो त इशू ई न आहे न जॾहिं अदालतूं न पर जॾहिं तव्हांखे गिरफ़्तार कराइणो आहे तव्हां पुलिस में मोकिलियो था वरी उते अदालत चए त गिरफ़्तार कंदा न कीअं कंदा अदालत पेश बि कोन थो थिए 9 तारीख़ ताईं ऑलरेडी उनजी ज़मानत हुई जी बेल मिली चुकी आहे अॼु वरी उनखे 9 तारीख़ खां वधाए 13 तारीख़ जो अदालत टाइम ॾिनो आहे न हुकूमत जो त हिन सां वास्तो कान्हे न हुकूमत फॉलो करे आहे तॾहिं जॾहिं हिनजी इहा बिल कैंसिल थिए हुकूमत जो छा किरदारु आहे हिन में हुकूमत जो त हिन में को रोल ई कान्हे छो त मुक़दमा जेके बि आहिनि इहे अदालतुनि में हली रहिया आहिनि हाणे मसइलो रुॻो इहो हो त हिनखे तोशाखाना में ख़ासि तौर ते हिन ते फ़र्द जुर्म आयद थियणी आहे हाणे जॾहिं फ़र्द जुर्म आयद थी वेंदी आहे त पोइ केस हलंदो आहे हेरिंग्स थींदियूं न शुरू थी वेंदो यानी केस जी प्रोसीडिंग जेके असां चवंदा आहियूं उहा शुरू थींदी आहे जेसि ताईं फ़र्द जुर्म आयद न थींदी केस जी प्रोसीडिंग न पई थी सघे हाणे उहे ई हिला बहाना करे रहिया ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं ऐं थ्रेड्स ऐं ॾिसो बहादुर लीडर उहो हूंदो आहे छा बेनज़ीर भुट्टो खे सॼी दुनिया जी एजेंसियुनि चयो हुयो सॼी दुनिया जी ॻाल्हि करे रहियो आहियां सिर्फ़ु पाकिस्तान जी एजेंसी न ऐं उन वक़्तु पाकिस्तान जे त तमामु क़ानून नाफ़ज़ कंदड़ इदारनि पर चाइना रशिया इनफैक्ट CIA MI6 सभिनी चयो त तूं पाकिस्तान वेंदी त तुंहिंजी जान खे ख़तरो आहे तुते हमिलो थींदो यानी दुनिया जी जेकी बि इंटेलिजेंस एजेंसीज़ हुयूं उन्हनि सभिनी वटि का न का मुसदिक़ा रिपोर्ट हुई थींदो ऐं आख़िर में थियो बि पर बेनज़ीर भुट्टो जेको आहे ईअं न चयो त मां जलसो न कंदुमि सही आहे बेनज़ीर भुट्टो इहो न चयो त मां अवामी कैंपेन कंदुमि या मां वीडियो लिंक सां जेको आहे 22-25 शहरनि में ख़िताबु कंदुमि त इन सां ख़बर पवंदी आहे त तव्हांजो लीडर कहिड़ो आहे यानी कॾहिं पाण खे उहो चवंदो आहे त टीपू सुल्तान वांगुरु ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे त टीपू सुल्तान जो त कौल हुयो त शींहं जे हिकु ॾींहं जी ज़िंदगी गिदड़ जे 100 साल ज़िंदगी खां बहितर आहे त पोइ गिदड़ छा लाइ पियो बणिजे शींहं बणिजे न वञे न मुंहुं ॾिए न हाणे अदालतनि में ऐं पंहिंजे केसनि में हाणे पुछो छा आहे ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे केस जंहिंमें वाइट कलर क्राइम में तमामु ॾुखियो हिकिड़ो प्रोसीजर आहे साबित करणु बहरहाल अदालतनि में प्रोसिक्यूशन में काफ़ी ॾुखियाई थींदी आहे हिन खां छा पुछियो आहे उन्हनि त बाबा तूं इहो ॿुधाए रुॻो हिकिड़े जुमिले में त इहा टेरियान तुंहिंजी धीउ आहे या न आहे इन में कहिड़ी फिलॉसफी आहे पर हिन वक़्तु ख़ैर काफ़ी केसिस असीं ॾिसूं था त इमरान ख़ान जे इर्द गिर्द घुमनि था ऐं उहे जकड़ियल आहिनि शायदि हू फ़ैसिलो बि नथा वठी सघनि त हाणे करणो छा आहे गिरफ़्तारी हिनखे जेको आहे सहूलियतकारी हिनजी कीअं थी आहे ऐं कीअं वरी हिन सां हुन क्लियर कट इहो ॿुधायो आहे त हींअर बि मूंखे राब्तो कयो हुई हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त रिटायर थियण खां पोइ बि हीउ हुनखे राब्तो करे रहियो आहे त मुंहिंजी मदद कयो त जॾहिं उहो हाज़िर सीट हुयो त हुन केतिरी मदद फरमाई यानी पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ जेके हुन केस खयां सभु फैब्रिकेटेड बेबुनियादिन जो मतिलबु हुन खयां अहिड़े तरीक़े सां नवाज़ शरीफ़ खे पुट खां पघार न वठण जे इल्ज़ाम में ता हयात नाहिल जो हुनजो ऑर्डर आहे
हाणे जेकॾहिं को ह्यूज करप्शन में बि इन्वॉल्व आहे त 1 टेन्योर जेको आहे उनखे नाइल तव्हां कंदा आहियो। ऐं माज़ी में उनजा सुप्रीम कोर्ट जा कई मिसाल शामिल आहिनि त जेकॾहिं के करप्शन जिते प्रूफ्ड करप्शन करोड़नि जी प्रूफ्ड करप्शन आहे त तव्हां उनखे 1 टेन्योर यानी हिकिड़ो दफ़ो हू असेंबली जा जेके बि इलेक्शन थींदा उन में हू हिसो नथो वठी सघे। पर हिनखे पुट खां पघार न वठण जे जुर्म में त इहो इम्कान आहे त तूं मुस्तक़बिल में पंहिंजे पुट खां पघार पियो वठी सघीं, यानी उन इम्कान जी बुनियाद ते हुनखे ताहियत नाइल करार ॾेई छॾियऊं। ऐं जेको कल्ह चवंदा आहिनि न त जीअं चयो त मुकाफ़ात अमल आहे, त हाणे इहे ॻाल्हियूं जेको आहे मंज़र आम ते अची रहियो आहे न, हू पाण ॻाल्हाए रहिया आहिनि। ऐं उहो चए थो त मुंहिंजे मां किताब लिखी आहे, मुंहिंजे मरण खां पोइ जेको आहे जी हू चवनि था त किताब लिखंदा पोइ न लिखी विया आहिनि, चवनि था लिखी आहे जेकी मुंहिंजे मरण खां पोइ छो ज़ाहिर ज़िंदगी पहुचे त ख़बर न सुभाणे मरी वेंदी, कंहिंखे ख़बर, अलाह खे ख़बर ज़ाहिर आहे। पर हुन जेको आहे चयो त किताब भई दम पकड़ियो न, हाणे किताब लिखो, पंहिंजी ज़िंदगी में लिखो त जीअं पंहिंजी पाकिस्तानी क़ौम खे ख़बर पइजी सघे त छा छा चवंदा त किताब लिखंदा हुन में तमामु हक़ीक़तूं जेके आहिनि मेंशन कंदा। इन जो मतिलबु आहे त अञा कुझु हक़ीक़तूं आहिनि जेके मंज़र आम ते न आयूं आहिनि। ऐं ॿियो उन्हनि पाण बि कुझु ॻाल्हियुनि जो एतिराफ़ कयो आहे खुली करे। असांजा अॻूणा चीफ जस्टिस साकिब निसार साहब साम्हूं आया आहिनि। हू चवंदा त 3 नुक़्तनि ते सादिक ऐं अमीन ऐं इमरान ख़ान खे करार ॾिनो हुयो, जॾहिं त हू अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी बि ॻाल्हि कंदा त जॾहिं पैनमा वारो मामिलो हुयो त उन बेंच में ही शामिल हुया। नवाज़ शरीफ़ हिननि जे लाइ कुझु लफ़्ज़ चया हुया त ही चीफ जस्टिस त पंहिंजो आहे। ॾिसो इहो हे जेके जजनि जो जेको किरदारु हीअं साम्हूं अची रहियो आहे न क़ौम जे, जेके बि जज आहिनि मां सम्झां थो सभिनी खां नथो चवां पर 70% जेके जज आहिनि उहे हाणे हिन क़ाबिल ई न आहिनि जो हिननि सीटनि ते विहनि। जेको हिननि जो करेक्टर हिन क़ौम जे साम्हूं अची रहियो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां ही इंसाफ़ सां मां सम्झां थो बेइंसाफ़ी कंदा रहिया आहिनि, हिननि खे फौरी तौर ते ख़ुदि हिननि खे इस्तीफ़ाऊं ॾियणु घुरिजनि। ऐं हिन मुल्क में जुडिशरी में मां सम्झां थो त जेकॾहिं हिन मुल्क खे सही रस्ते ते गामज़न करणो आहे त मेरिट जी बुनियाद ते इन्हनि जो या त को पाकिस्तान जे नामवर मां सम्झां थो माण्हू ॻोल्हे चीदा चीदा जेके पढ़ियल लिखियल उन्हनि ते हिकिड़ो बोर्ड क़ाइमु कयो वञे ऐं उन बोर्ड जी स्क्रीनिंग खां पोइ जेको आहे जज जे उहिदे ते कंहिंखे विहारियो वञे त उन जी क्रेडिबिलिटी ते को दाग़ न हुजे, उन ते को आङुर न खणी सघे। पर हे जेको करेक्टर साम्हूं अची रहियो आहे हाणे हे सिर्फ़ु रिटायर जज जो न आहे, ख़ैर असां त हिस्ट्री बि जजनि जी ईअं मिली आहे, मां इहो नथो चवां त हिकु नई ॻाल्हि थी वई आहे। इन करे मूंखे हैरत कान थींदी आहे हिन जजनि जे करेक्टर ते, छो जो हाणे आम फेम में मशहूरु थी चुको आहे त वकील करण जी ज़रूरत न आहे, जज करे छॾियो। त हाणे इहो जेको ट्विटर ते ख़ासि तौर ते कैंपेन हली रही आहे त इन कैंपेन खे ग़लति बि कान सम्झी रहियो आहियां, न त ज़ाहिर आहे जेकॾहिं का ग़लति शइ हुजे हा त यकीनन असां उन ते उनजी मुखालफ़त कयूं हा। पर जेकी सूरत नज़र अची रही आहे उन में त इहो ई थो लॻे न त वकील करण जी ज़रूरत ई कहिड़ी आहे, डायरेक्ट जज करे छॾियो। यानी हिते त ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे त हाणे जंहिं इदारे मां इंसाफ़ जी थोरी घणी कंहिंखे उमेदु हुजे, रिलीफ मिलण जी थोरी घणी उमेदु हुजे, हज़ारे कैदी पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जेलनि में आहिनि, उन्हनि जे रिलीफ जे लाइ हिननि छा कयो आहे? हज़ारे न लखे केसिस इन्हनि अदालतुनि जे साम्हूं आहिनि, पर ही स्पेसिफिक रुगो इमरान ख़ान ऐं इन्हनि जे केसनि जे इर्द गिर्द घुमी रहिया आहिनि ऐं हुकूमत कीअं उनखे रिलीफ प्रोवाइड करे उन ते सो मोटो बि थी रहिया आहिनि, कहिड़े तरीक़े सां PTI खे फेवर करे सघिजे थी, उन ते जेका रोज़ जी बुनियाद ते हेरिंग्स बि थी रहियूं आहिनि। त इहो इनखे असां अदालतूं चवंदासीं। जमाली साहब तव्हां उमीद जी ॻाल्हि करे वेठा आहियो त छा इमरान ख़ान बि हिन वक़्तु कंहिं मां उमीद लॻाए वेठो आहे, छो त पंहिंजे इंटीरियर मिनिस्टर राणा सनाउल्ला हिकु बयानु ॾिनो आहे, हिकु स्टेटमेंट ॾिनो आहे त इमरान सां ॻाल्हि थी सघे थी इमरान ख़ान सां, पर शायदि हू करणु नथो चाहे ऐं इमरान सियासतदाननि न पर कंहिं ॿिए मां जेको आहे का तवक़ रखी वेठो आहे या को मिलणु चाहे थो। छा ईअं आहे कंहिं मां उमीद हिन वक़्तु ताईं रखी वेठो आहे इमरान ख़ान या सभिनी जे मुख़ालिफ़ थी वियो आहे? ॾिसो, मां जेको इमरान ख़ान जे बारे में सम्झी सघियो आहियां, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां त हिन मुल्क में कुझु माफ़ियाज़ आहिनि जेके इमरान ख़ान सां गॾु आहिनि, चाहे उहा मेडिसन माफ़िया, चाहे उहा मंशियात जी माफ़िया, या उहा TTB जी सूरत में दहशतगर्दी जी माफ़िया। तव्हांखे यादि हूंदो त हिनजो हिकिड़ो वज़ीर हुयो वफ़ाक़ी अमीन गंडापुरी, जंहिं ओपन चयो त जेको आहे असांजी कोशिशि आहे त असां अफ़ीम ऐं भंग जो जेको आहे फैक्ट्रियूं जेको आहे उहो हिन मुल्क में लाइसेंस ॾेई उन्हनि खे ओपन करे छॾियूं। त इन सां बेसिकली हिन जी मेंटेलिटी ख़बर पवंदी आहे त हीअ चाहिनि था त मुल्क में यानी मंशियात खे बि एतिरो फ़रोग़ ॾिनो वञे त ज़ाहिर आहे उहे जेके माफ़ियाज़ आहिनि उहे तमामु स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि। इहे सभु जेके माफ़ियाज़ मां तव्हांखे ॿुधायूं, चाहे दवाउनि सां मुतलिक़ आहे, मेडिसन जी माफ़िया तमामु ख़तरनाक माफ़िया आहे ऐं वॾी बाअसर माफ़िया आहे। अहिड़े तरीक़े सां टेररिज़म जी माफ़िया जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे,
अहिड़े तरीक़े सां जेके डिफरेंट माफ़ियाज़ आहिनि, मंशियात जूं माफ़ियाज़, हथियारनि जी, स्मगलिंग जी माफ़ियाज़, जॾहिं तव्हां बॉर्डर्स तां दहशतगर्दनि मंशियात जी आमदोरफ़्त ते का पाबंदी कान लॻाई आहे, उन्हनि खे सहूलियतकारी पिया फ़राहम कयो, त ज़ाहिर आहे उहे माफ़ियाज़ तव्हांजे बैक ते आहिनि ऐं उहे माफ़ियाज़ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि, जंहिंजी सूरत में तव्हांखे नज़र अची रहियो आहे त कॾहिं कहिड़ी जॻह ते बम धमाको, अॼु बि जेको आहे बम धमाके जी इतला हुई बलूचिस्तान जे कंहिं इलाइक़े में, त हाणे मुख़्तलिफ़ जॻहनि ते इन क़िस्म जा वाक़िया तव्हांखे गुज़िरियल जेकॾहिं 8-10 महीननि जो तव्हां टेन्योर खणो त तव्हांखे तमामु घणा नज़र ईंदा। त उहे जेके माफ़ियाज़ आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे तौर ते इमरान ख़ान जी सपोर्ट डिफरेंट अंदाज़ में करे रहियूं आहिनि न। इन खे चइबो आहे प्रेशर टैक्टिक्स, यानी हुकूमत ते दबाव विझणु, हुकूमत ते एतिरो दबाव विझो ऐं उनखे उलझाए छॾियो लॉ एंड ऑर्डर में, ऐं उन जी बुनियाद ते तव्हां पंहिंजी डिमांड्स जेका आहे उहे क़बूल करायो। डिमांड छा आहे? यकीनन इहा हूंदी त इन ते इमरान ख़ान ते हल्को थो रखियो वञे। जमाली साहब, हुकूमत जी जिते तव्हां ॻाल्हि कई त हुकूमत तव्हांखे IMF जे मामले में केतिरो उलझियल नज़र अचे थी? ही स्टाफ लेवल वारो मुआइदो जेको आहे वर्चुअल ॻाल्हियूं त हिननि जूं हलियूं अॼु, ऐं उन्हनि में का शुक्र आहे नई शर्त IMF कोन लॻाई आहे, ऐं पाकिस्तान इसरार करे पियो IMF खे त हू स्टाफ लेवल वारो जेको मुआइदो आहे उहो जल्द खां जल्द उन ते अमल दरामद करे ऐं पूरो करे। ॾिसो, IMF जी इहा कोशिशि हुई त पाकिस्तान खे पंहिंजी शर्तुनि ते जेको आहे उहो हाणे, ऐं 90% मां सम्झां थो त उन्हनि जूं जेके शर्तूं हुयूं, इसाक़ त इहो चई रहियो आहे त 100%, पर मुंहिंजी नज़र में जेको आहे त उहो 90% जेको आहे उन्हनि जी इन्हनि शर्तूं मंज़ूर करे छॾियूं आहिनि, उते अमल दरामद बि ज़ाहिर शुरू थी चुको आहे। मसइलो IMF ऐं अमेरिका जो हिकिड़ो ई हुयो त चाइना एतिरी बैकिंग पाकिस्तान खे छाजे लाइ करे रहियो आहे। IMF खे इहा तकलीफ़ हिते ई $70 करोड़ हिननि छो ॾेई छॾिया, अञा IMF सां जेको आहे स्टाफ लेवल मुआइदो कान थियो हुयो। 1 अरब 20 करोड़ जी जेको आहे जेको लोन हो उनखे रूल ओवर छो करे छॾियो। हाणे इहो तकलीफ़ूं आहिनि जेके IMF खे ऐं अमेरिका खे थींदियूं आहिनि, त छो जो अमेरिका त हिकिड़े हिन ख़िते में पंहिंजो हिकिड़ो चैंपियन थो बणिजणु चाहे न, त हाणे उनखे इहो पाण ते नाज़ आहे त मां जेको आहे एशिया में चैंपियन थियां ऐं चाइना जी जेकी आहे उहा कंहिं क़िस्म जी हिते असर रसूख़ बि न हुजे ऐं मोनोपोली बि न हुजे। हाणे ज़ाहिर आहे पाकिस्तान जी त हींअर मजबूरी आहे, चाहे उहो चाइना पैसा ॾे, चाहे सऊदी अरब ॾे, चाहे UAE ॾे, चाहे केरु बि ॾे, पाकिस्तान हींअर ज़ाहिर आहे मुआशी तौर ते फाथल आहे। पाकिस्तान जी मजबूरी आहे त कंहिं बि मुल्क खां जॾहिं उनखे का अहिड़ी शइ मिलंदी त सदर आसिफ अली ज़रदारी बि ॾाढो इंट्रेस्टिंग बयानु ॾिनो त जेकॾहिं ॾेवालो निकिरे थो मुल्क जो त निकिरणु ॾियोसि। खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि जंहिंजो ॾेवालो निकितो आहे ऐं पोइ बाद में पंहिंजे पेरनि ते बीह रहिया आहिनि। माज़ी में आहे न, अमेरिका चिल स्टेटमेंट ॾिनी आहे हुननि अहिड़े क़िस्म जी त को मसइलो कोन्हे अगरि थिए। श्रीलंका तव्हांजे साम्हूं आहे, यकीनन वक़्ती तौर ते उनखे काफ़ी डैमेज थियो, नुक़सान पहुतो, पर हाणे ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां माज़ी में अमेरिका डिफॉल्ट करे चुको आहे, यानी जेको सुपर पावर पाण खे सम्झंदो आहे। अहिड़े तरीक़े सां रशिया जी हालत तव्हांजे साम्हूं आहे, सोवियत यूनियन बणिजी वियो। दुनिया में अहिड़ा वाक़िया आहिनि, पर पाकिस्तान अलाह न करे थिए, छो जो असां जेको आहे इहा का ख़ुशी जी ख़बर कान्हे जो असां चऊं त ठीकु आहे परवाह न आहे। ज़रदारी साहिब जो हिकिड़ो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, ठीकु आहे, उहो पंहिंजे मौक़ुफ़ ते पाण क़ाइमु रहनि, पर असां जेको आहे इन ख़्वाहिश जो इज़हार कंदासीं त पाकिस्तान ते इहो वक़्तु न अचे। ऐं पाकिस्तान जेको आहे, छो जो हिकु इंतिहाई मां सम्झां थो त हिन वक़्तु मुसीबत में घिरियल आहे। पाकिस्तान जी जेकी मईशत थोरी घणी हिन वक़्तु हली रही आहे, इन डिफॉल्ट खां पोइ अञा असांजी तकलीफ़ में इज़ाफ़ो थी वेंदो, ऐं ख़ासि तौर ते जेको आम माण्हू आहे उन जी तकलीफ़ में त अञा वधीक इज़ाफ़ो थी वेंदो। ॾिसो, हीअ जेके ॻाल्हियूं कनि था, ज़ाहिर आहे इहे अफोर्ड करे सघनि था, ऐं इहे मामला इन्हनि सां न आहिनि जेके हेठि डिफॉल्ट खां पोइ ग्रास रूट लेवल ते जेके उन्हनि जा असर पवंदा। असां ज़ाहिर आहे ईरान वांगुरु ओतिरा ताक़तवर न आहियूं जो असां वटि गैस पंहिंजी हुई, पेट्रोल पंहिंजी हुई, एग्रीकल्चर असांजी स्ट्रॉन्ग हुई, मेडिसिन जी दुनिया में असां वटि वॾी सहूलियतूं हुयूं। असां हर शइ जेको आहे उहो ॿाहिरां इम्पोर्ट करण जा आदी बणिजी चुका आहियूं। असांजी प्रोडक्शन जी जेको आहे उहा लेवल ई न आहे जो असां कंहिं बि शइ खे कॉम्पीट करे सघूं। कॉम्पीट छा करे सघूं, असां पंहिंजी ज़रूरियात पूरी करे सघूं। त इन करे फ़िलहाल जेको आहे, पर उन बावजूद बि असां ॾिसूं जमाली साहिब त ही थोरी देरि अॻु जी ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐलान कयो आहे त ग़रीब घराणनि खे जेको आहे हू मुफ़्त अटो फ़राहम करणु वञनि पिया, हुनजी मंज़ूरी उन्हनि ॾेई छॾी आहे। त हीउ थोरे टाइम जे लाइ हूंदो या हीउ सिर्फ़ु ख़ाली रमज़ान अचे थो त हीउ उन हवाले सां सोचे रहिया आहिनि कुझु? ॾिसो, अवाम खे, ग़रीब अवाम खे त कहिड़े बि ॾींहुं ऐं कहिड़े बि वक़्त में रिलीफ ॾिनो वञे त ज़ाहिर आहे उनखे त तव्हां वेलकम ई कंदा न, चाहे उहो हिकिड़े महीने लाइ हुजे। त हुननि जो इहो मां सम्झां थो त हिकु महीनो त भला ग़रीब माण्हू जो जेको आहे ख़ैर सां निकिरी वेंदो न। ज़ाहिर आहे मुश्किलात आहिनि, महांगाई इलाही आहे, मुसीबतूं आहिनि, रमज़ान जो बाबरकत महीनो आहे,
त जेकॾहिं इहो हुकूमत ऐलान कयो आहे त इहो ख़ैर सुठी ॻाल्हि आहे, हिन में का अहिड़ी शइ न आहे जो असां उन ते तनक़ीद कयूं। दुनिया जे कई मुल्कनि में कणिक यानी की मानी जेको आहे ॾिनी वेंदी आहे ग़रीब माण्हुनि खे, सब्सिडाइज़ बि हूंदी आहे। ऐं सऊदी अरब में त जेकॾहिं तव्हां को बोर्ड वठो त तव्हांखे हुन सां ॿ टे नान जेको आहे उहो फ्री बि मिलंदा आहिनि न। त हर मुल्क में ज़ाहिर आहे पंहिंजो पंहिंजे हिकिड़े कॉन्सेप्ट जे मुताबिक़ हली रहियो आहे। पर ठीकु आहे, वफ़ाक़ी हुकूमत इहो ऐलान कयो आहे त मां सम्झां थो अला करे प्रॉपर ग़रीब माण्हुनि ताईं उहो अटो पहुचे ऐं उन्हनि खे थोरो बि रिलीफ मिले त इनखे असांखे वेलकम ई करणु घुरिजे। पर जीअं जमाली साहब तव्हां ॾिसो त रमज़ान बि अचण वारो आहे ऐं असां अक्सर करे ॾिसंदा आहियूं त जेके मुनाफ़ाख़ोर आहिनि उहे पंहिंजनि शयुनि जा जेके अघ आहिनि उहे डबल ऐं ट्रिपल करे छॾींदा आहिनि। त ख़ासि करे रमज़ान जहिड़े महीने में थोरो हुकूमत खे चाहे सूबाई हुजे या वफ़ाक़ हुजे हुनखे तवजह न ॾियणु खपे या इन हवाले सां का स्ट्रेटजी या हिकमत अमली ठाहिणु ज़रूरी नथा सम्झनि? मां उन्हनि सभिनी खे इहो अर्ज़ु कंदुमि जेके बि मुनाफ़ाख़ोरी कनि था ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था त हू तर्जुमे सां गॾु क़ुर शरीफ़ पढ़नि ऐं उन में जेको हुकुम आहे मुनाफ़ाख़ोरनि ऐं जेके ज़ख़ीरा अंदोज़नि जे बारे में उन खे थोरो तफ़सील सां पढ़नि, उनजो मतिलबु सम्झनि। त जेकॾहिं हू उनखे मतिलबु सम्झण में कामयाबु थी विया त मां सम्झां थो त उन्हनि जूं रूह जेके आहिनि उहे सफ़ा ई जेको आहे उहो ॾकी वेंदियूं ऐं हू पोइ कॾहिं इन तरफ़ ध्यानु बि न कंदा। छो जो असां वटि बदकिस्मती सां क़ुर शरीफ़ खे जेको आहे कंहिंखे काफ़ी माण्हू न पढ़ी रहिया आहिनि तर्जुमे सां गॾु। त जेकॾहिं पोइ उन सां ज़ाहिर अरबी में त काफ़ी माण्हू पढ़ंदा हूंदा, पर तर्जुमे सां गॾु पढ़ण में ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर थी पए क़ुर जी जेको आहे असल उनजो मक़सदु ऐं हुकुम छा ॾिनल आहे, कहिड़े बारे में छा छा चयल आहे। जेकॾहिं हू त उनखे पढ़ंदा, तफ़सीर सां पढ़ंदा, मां सम्झां थो त पोइ जेके बि मुस्लमान ख़ासि तौर ते इन क़िस्म जूं हरकतूं करे रहिया आहिनि हू पाण ई उनखां अवॉइड कंदा। त बसि मां त इहो ई चई सघां थो त तव्हां पढ़ो उनखे ऐं उहे आयतूं पढ़ो ऐं उनजो मतिलबु सम्झो, उनखां पोइ फ़ैसिलो तव्हां पाण कयो। छो जो ज़ाहिर आहे हीअ दुनिया त फ़ानी आहे न, अॼु न सुभाणे केरु करे वेंदो कंहिंखे ख़बर न आहे। अलाह साईं ॾिसो न, मौत ऐं रिस्क इहो पंहिंजे हथ में रखियो हुयो। त जेकॾहिं केविल बि आहे पहाड़ जेके जॻह ते बि आहे त अलाह साईं कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे उन केविल खे बि रिस्क ॾेई रहियो आहे। त इहो रिस्क अलाह साईं जे ज़ाहिर हथ में आहे। कंहिंजो अलाह साईं पाण फरमाए रहियो आहे त मां जंहिंजो चाहियां वसी करे छॾियां ऐं जंहिंजो चाहियां तंग करे छॾियां। त मुख़्तलिफ़ आयतुनि में जेको आहे अलाह साईं मुख़्तलिफ़ शयूं सम्झाइण जी कोशिशि कई आहे। बदकिस्मती सां असांजा माण्हू पढ़नि नथा। जेकॾहिं सही तरीक़े सां मां चवंदो तमामु मुस्लमान सही तरीक़े सां क़ुर शरीफ़ जो पढ़नि उनखे तर्जुमे सां गॾु त काफ़ी ख़राबियूं जेको आहे पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। छो जो हुन में हर मामले जे बारे में हिकिड़ी रहनुमाई आहे ऐं हिदायत आहे। त हिते जेको आहे नथा पढ़नि ऐं उन्हनि शयुनि जे पुठियां लालच में हवस में लॻा पिया आहिनि त ज़ाहिर आहे भुगतींदा। सही जमाली साहब, हीअ हिकु ॿी बि ख़बर असां शामिलु करणु चाहींदासीं। अॼु ई सिंध हाई कोर्ट पारां फलाही इदारनि तां सियासतदाननि जो वॾेरनि जो नालो जेको आहे उहो हटाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं अदालत पारां सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे DCs खे बि न हटाइण जी हिदायत कई वई आहे ऐं इमारतुनि ते बासरनि वॾेरनि सियासतदाननि जा जेके नाला आहिनि उहो न रखण जो जेको आहे हुकुमनामो जारी कयो वियो आहे। त इहो सुठी ॻाल्हि आहे। ख़बर आहे ॾिसो रिफ़ाई इदारा जेके इदारा आहिनि उन्हनि में त ज़ाहिर आहे आम माण्हू पंहिंजी जान जो सदको सदकात यानी ख़ैरात ज़कात ऐं जेको बि मदद करणु चाहींदो आहे न उन फलाही इदारनि जे ज़रिए मुख़्तलिफ़ अस्पतालूं बि आहिनि, स्कूल्स बि आहिनि, ट्रांसपोर्ट जो सिस्टम बि आहे, काफ़ी इन क़िस्म जूं जेको आहे ॿियूं शयूं आहिनि, दस्तरखान बि इलाही लॻी रहिया आहिनि। त इन में मां नथो सम्झां त सियासत करणु घुरिजे, चाहे उहो कंहिं बि सियासी लीडर आहे या केर बि आहे, बासर या वॾेरो या जेको बि मसइलो आहे। यानी अगरि हू फलाही कमु करे थो त पंहिंजो नालो फलाही कम में त फलाही कम जो मतिलबु ई आहे अलाह जी राह में कमु करणु न, उन में ज़रूरी थोरी आहे त तव्हां पंहिंजी पब्लिसिटी कयो। अच्छा, उन में त तव्हांखे ग़रीब माण्हू जी मदद करणी आहे न। पर ही अहिड़े टाइम ते हुकुमनामो जारी थी वियो आहे, रमज़ान में अचो त अक्सर करे माण्हू जेके आहिनि फलाही कमनि में मसरूफ़ थींदा आहिनि। तव्हांखे लॻे थो त इहे इन शइ ते अमल दरामद थी सघंदो या हिन शइ जी ज़रूरत हुई? ॾिसो रमज़ान में त मां सम्झां थो अञा हिन शइ जी ज़रूरत आहे त अलाह ताला इहो बि फरमाए थो त ॾिसो ॿ क़िस्म जी जेके आहिनि न हुकुम आहे जेकॾहिं पढ़नि सही तरीक़े सां तर्जुमे सां गॾु त हिकु त तव्हां चाहियो त लिकियल छपियल मदद करे सघो था। सही, बिल्कुलु ॻाल्हि आहे। ॿियो आहे त तव्हां ओपन बि करे सघो था। त उहो इन करे तरवीज ॾिनी वई आहे त जीअं तव्हांखे ॾिसी करे ॿिया बि इहो करणु शुरू करे छॾनि।
हिते तव्हां ॾिठो हूंदो अक्सर माण्हू चवंदा आहिनि यार ही कंहिंजी मदद त करे थो पर हुनजो ॾेखावो करे थो। बेसिकली मसइलो इहो आहे न त घटि इल्म जे करे इहे मामला पैदा थींदा आहिनि, त उन में ॿई शयूं आहिनि। सीक्रेटली कयो सुठी ॻाल्हि आहे, पर ओपनली बि कयो। वजह इहा आहे जो ॿिए खे बि त तव्हां उहा राह ॾेखारियो त बाबा मां ही फलाणो सुठो कमु करे रहियो आहियां, मुंहिंजी मदद कयो। त हाणे उहो हुनजो मक़सदु जेको आहे उहो ओवरऑल ईअं आहे। पर हिते मुसीबत इहा आहे जो कंहिंजी मदद खे कंहिं पॉलिटिकल रंग ॾियणु उहो न करणु घुरिजे। ॾिसो फिलहाई कम जो मतिलबु इहो आहे त प्योरली तव्हां अलाह जी राह में कंहिंजी बि मदद करे रहिया आहियो, कंहिं बि प्रोजेक्ट में करे रहिया आहियो, त उनखे उन ई नियत सां ॾिठो वञे। बेसिकली ज़ाहिर आहे हर शइ जो दारो मदार वरी नियत ते आहे। त जेकॾहिं तव्हांजी नियत स्पेसिफिक आहे त हा मूंखे ही चङो कमु करिणो आहे हिन मक़सदु लाइ, उनजो सिलो जेको आहे उनखे अलाह खे ॾियणो आहे न, तव्हांखे तव्हां जेकी बि वणे नेकी कयो, अल्टीमेटली उन सिलो तव्हांखे माण्हू खे त न ॾियणो आहे न, दारो मदार जेको आहे उहो नियत ते ई आहे। बहरहाल नाज़रीन, तव्हांखे अगेन असीं मुबारकबाद ॾींदासीं। भलारी रात आहे, मूंखां का फ्रंट पेज में या पंहिंजे ॿिए प्रोग्राम में का ग़लती थी हुजे त मूंखे माफ़ु कंदा, ऐं इन ई सां पंहिंजो प्रोग्राम असां ख़तमु कंदासीं। सो इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते, ऐं पोइ वरी जेके सियासी ख़बरूं आहिनि या मईशत सां जुड़ियल ख़बरूं आहिनि तव्हां सां असीं शेयर कंदा रहंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।